ही मैसेज सिंध जे शऊर लाइ आहे। ही मैसेज उन्हनि बेरोज़गार दोस्तनि जे लाइ आहे जेके फ़ारिग वेठा आहिनि पंहिंजे घरनि में, पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे शहरनि में। त असीं जिदोजहद करे जॾहिं अफ़गानियुनि खे कराची मां धिके ॿाहिरि कढियो आहे त अफ़गानियुनि जूं जेके जॻहियूं ख़ाली थियूं आहिनि फैक्ट्रियुनि में, होटलनि में, मुख़्तलिफ़ कारोबारनि में, मार्केटनि अंदरि, त उहे केरु भरींदो? तव्हां ॿुधायो उहे केरु भरींदो? उहे जॻहियूं त ख़ाली पियूं आहिनि। असांजा दोस्त जेके कराची खे बि परदेस पिया सम्झनि उन्हनि खे इहा सोच कोन्हे त कराची क़ौमुनि खे आबाद करण वारो शहर आहे। कल्ह मुहाजरनि वटि कुझु कोन हुयो, अॼु उहे मुहाजर हुते आबाद थी विया। बिहारियुनि वटि कुझु कोन हुयो, बिहारी, बंगाली, बर्मी, अफ़गानी, गैर मुल्की एतिरा त आहिनि लखनि जी तादाद में, लॻभॻि 30 लख गैर मुल्की कराची अंदरि आबाद वेठल आहिनि। त कराची ॿाहिरियुनि क़ौमुनि खे आबाद करे पियो, ॿाहिरियुनि माण्हुनि खे आबाद करे पियो, त असां सिंधियुनि खे छो न कंदो? असांजी सोच हुजे कमाइण वारी। ही मैसेज सिंध जे पढ़ियल लिखियल चाहे अणपढ़ियल नौजवाननि लाइ आहे त अव्हां कराची तरफ़ अचो, दोस्तनि जी सूरत में अचो, फैमिलीज़ जी सूरत में अचो, पर अचो, कराची अचो, कराची खे पंहिंजो कयो। कराची सिंध जे गादी वारो शहर आहे। कराची ख़ूबसूरत शहर आहे, अमन पसंद शहर आहे। कराची तव्हांखे रोज़गार जा मौक़ा फ़राहम करे थो। तव्हां हिकु भेरो कराची अचो त सही, सभिनी खे रोज़गार मिलंदो। तव्हां कराची अचो त सही, रोज़गार जी नियत त कयो। तव्हां ईंदव पंहिंजी फैमिलीज़ सां गॾु न, त तव्हां इंशाअल्लाह अल्लाह कंदो तव्हां आबाद थी वेंदव, कराची अंदरि सेटल थी वेंदव। तव्हांजी सुठी लाइफ गुज़रंदी जेका ॿाहिराड़ियुनि में शायदि न गुज़रंदी हूंदी। सुखिया हूंदव, जेतिरा फैमिली मेंबर हूंदव ओतिरा कमाईंदव। रोज़गार त कराची में खोड़ सारो आहे। जॾहिं धारियूं क़ौमूं कराची अंदरि आबाद थी सघनि थियूं त असां सिंध जा वारिस सिंधी छो नथा आबाद थी सघूं? बसि असांजी सोच इहा न हुजे त कराची को परदेस आहे। अचो, कराची खे पंहिंजो कयो, महिनत कयो, उते प्लाट वठो, उते जॻहियूं ठारायो, शिफ्ट थी वञो कराची अंदरि। सिंधियो, सिंधियुनि खे अक़ीलत में तब्दील करण जी वॾी साज़िश पई हले। अचो त हुन साज़िश खे नाकाम बणायूं, पंहिंजनि शहरनि खे पंहिंजो कयूं, कराची खे पंहिंजो कयूं। मुंहिंजा दोस्तो जेके बि मैसेज ॿुधो था त थोरो गौर कयो पंहिंजे ज़मीर सां त अचूं, रोज़गार जा ज़रिया पैदा थियनि, बेरोज़गारी ख़तमु थिए, त पोइ हलिया अचो कराची।